नासिब मेरापुर में फुर मसामती ॿिनि ॼणनि खे क़तल कंदड़ ॿिनि ॾोहारियुनि खे पुलिस पारां मुक़ाबले में मारण जी दावा कई वई आहे। तफ़सील इन हवाले सां वधीक मालूम था मुजाहिद सामटियो खां। जी मुजाहिद। जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस ऐं फोरन जे विच में ॻोडू शाख ते मुक़ाबलो थियो आहे। ॿुधाईंदो हलां त पुलिस जो चवणु आहे त 2 ॾींहं अॻु में मेरापुर में हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो, जंहिंमें हिकिड़ो ठरी मीरवा जो गुलाम शबीर शर ॿुधायो पियो वञे ऐं हिकिड़ो वाटड़ू पंहिंजो मुगल छोकिरो हुयो जंहिंखे मारियो वियो, इमरान मुगल मारियो वियो हो। उन में इहे जेको आहे 2 ॾोहारी जेको आहे सो इन में इन्वॉल्व हुया। उन्हनि खे अॼु पुलिस मारण जी दावा कई आहे ऐं ॿिन्हिनि खे जेके लाश आहिनि उहे रूरल हेल्थ सेंटर मेरापुर पुॼायो वियो आहे। वधीक पुलिस जो चवणु आहे त एसपी साहब ईंदो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। उहा राति 8 बजे जो टाइम रखियो वियो आहे। तफ़सील वधीक पुलिस एसपी साहब पाण ॿुधाईंदो। जी मुजाहिद, तव्हांजी महिरबानी।